एक अहम खबर खां भी वाक़िया आगाही ॾींदा त घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरी में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। कच्चो बुंडे टू थाणे जी हद में झेड़े दौरान अली हसन जागीरानी जो पुट भी ज़ख्मी थी पियो आहे। घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरी में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। कच्चो बुंडे टू थाणे जी हद में झेड़े दौरान अली हसन जागीरानी जो पुट भी ज़ख्मी थी पियो। ये आम खबर वाक़िनी प्यार नाज़रीन घोटकी खां घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरी में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। घोटकी में जागीरानी ऐं लोलाई बिरादरी में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। घोटकी मां आम खबर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया त घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरी में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। कच्चो बंडी टू थाणे जी हद में झेड़े दौरान अली हसन जागीरानी जो पुट भी ॿुधाए पियो वञे त हीउ ज़ख्मी थी पियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया। घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरीअ में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त हुन जो पुट भी इन हमले में ज़ख्मी थी पियो आहे। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। घोटकी खां घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरीअ में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे अपडेट कयूं पिया। घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरीअ में झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे। कच्चो बंडी टू थाणे जी हद में झेड़े दौरान अली हसन जागीरानी जो पुट भी ज़ख्मी थी पियो आहे। घोटकी में जागीरानी लोलाई बिरादरीअ में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान धाड़ेल अली हसन जागीरानी मारिजी वियो आहे।